अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध हाई कोर्ट में थरपारकर ज़िले जी सूरत हाल जे हवाले सां ॿुधणी बि थी, जंहिंमें रिपोर्ट पेश कई वई त ज़िले इंतज़ामिया मुतासिरनि जी मौत जी ज़िम्मेवार आहे, जॾहिं त सिंध सरकार जे वकील जो चवणु आहे त सूबाई हुकूमत खे गैर मुस्तहकम करण जी साज़िश कई पई वञे। ॿिए तरफ़ PDMA पारां इहो पिणु चयो वियो आहे त ईंदड़ कुझु महीननि में सूरत हाल अञा वधीक ख़राब थी सघे थी। रिलीफ, खुराक जी फराहमी ऐं डॉक्टरनि जी मुक़ररी बावजूद थरपारकर ज़िले में सूरत हाल में बहितरी ॾिसण में नथी अचे। अॼोके प्रोग्राम में हिन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा। वॾी महिरबानी जी प्रोग्राम में आया। असांजा ॿिया महिमान आहिनि मुस्लिम लीग फंक्शनल जा MP वरियाम फ़कीर साहब। वॾी महिरबानी जी प्रोग्राम में आया। डॉक्टर साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त थरपारकर में ॾुकार सबबि 300 खां वधीक ॿार ऐं वॾा फौत थी चुका आहिनि, जॾहिं त रिलीफ जो कमु बि हली रहियो आहे, खुराक जी फराहमी बि थी रही आहे, डॉक्टरनि जी मुक़ररी बि थी चुकी आहे। उन जे बावजूद सूरत हाल में बहितरी जा सबब कहिड़ा आहिनि जो बहितरी नथी अची सघे? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त क्लियर, हिकिड़ी ॻाल्हि पॉइंट ऑफ व्यू थिए त जेके अमवात थियूं आहिनि उहे हिकु बुख जे करे कोन थियूं आहिनि। हाँ, बिल्कुलु इन ॻाल्हि खे अगरि मञी छॾिजे त असां इन ते क़ाइमु आहियूं ऐं तव्हां मूंसां डिस्कस कयो त आउं प्रूफ करे सघां थो। न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ॾिसो, बुख जे करे को बि कोन, पाकिस्तान छा थर में को बि अमवात ॿारनि जी मौत जे करे कोन थी। मां पाण प्रैक्टिसिंग डॉक्टर आहियां ऐं मां पाण हॉस्पिटल्स में वियो आहियां। तव्हां सिहत जे आलमी इदारनि जी रिपोर्टर खे, माहिर डॉक्टरनि जी रिपोर्ट खे बि नज़रअंदाज करे था छॾियो। मां पाण कंसल्टेंट आहियां ऐं मां डिस्कस करे सघां थो। को बि अमवात मौत जे करे, बुख जे करे कोन थी आहे। बच्चा जेके पैदा थियनि पिया उनजे कॉज़ ऑफ डेथ आहे, जेके सबब आहिनि मौत जा, उहे 4-5 आहिनि। हिकिड़ो रुगो ॿार फौत कोन थिया आहिनि, रुगो ॿार न, वॾा बि न में फौत थिया आहिनि। न, को बुख जे करे को बि वॾा बि कोन फौत थिया आहिनि। वॾा छा जे करे फौत थिया आहिनि? वो बीमारियुनि जे करे थिया आहिनि। जेके बीमारी मैनेज नथियूं थियनि त फौत थी सघनि था। ॾिसो, मिलेनियम या गोल्ड आहे सॼी दुनिया में, उन में सॼी दुनिया में हिकिड़ी चीज़ अचीव करणी आहे। उहा अचीव इहा करणी आहे, हासिल असांखे इहा करणी आहे, पाकिस्तान छा सॼी दुनिया खे, त जेका माई प्रेग्नेंट थिए थी, जेका पेट सां थिए थी, उहो जेको आहे सो हुनजी 0 अमवात थियनि ऐं साॻे वक़्त में जेके बच्चा पैदा थियनि था, पैदाइश खां 5 साल ताईं 0 अमवात थियनि। ऐं पाकिस्तान में ऐं हर जॻह, पाकिस्तान जे हर ज़िले में अमवातूं थियनि पियूं ऐं हिंदुस्तान में बि थियनि पियूं, अफ़गानिस्तान में बि थियनि पियूं। त इहो हिकिड़ो बैन अल-अक़वामी इशू आहे। पर मां वरी चवंदुसि त जेको आहे, पर इन तरह सां न पियूं थियनि त 300 ॿार ऐं वॾा हिकु टाइम ते फौत थींदा वञनि। तव्हां एंकर आहियो न, तव्हां वञी करे हॉस्पिटल विज़िट कयो। हॉस्पिटल में रिकॉर्ड हूंदो आहे, तव्हां पंहिंजे तरफ़ां चेक करे सघो था त जेके असबाब छा आहिनि मौत जा। त उते असबाब जेके अचनि पिया, हिकिड़ो अचे थो नमूनिया जे करे बच्चा जेके गुज़ारे विया, ॿिया जेके आहिनि सो जेके बर्थ में जेको कॉम्प्लिकेशन थियनि पियूं उन में गुज़ारे विया, इन्फेक्शस जे करे गुज़ारे विया, या जेको आहे सो जेके जिलाब ऐं उल्टियुनि जे करे गुज़ारे विया। इन्हनि में ॾिसो, जेको बच्चो पैदा थिए थो उहो कणिक नथो खाए। बच्चो जेको पैदा थिए थो उहो माउ जो खीर पीए थो। मेल न्यूट्रिशन आहे। मेल न्यूट्रिशन सॼे पाकिस्तान में 60% माण्हुनि खे मेल न्यूट्रिशन आहे। ऐं अंग्रेज़ जे दौर खां वठी करे इहो सिस्टम पियो हले त जॾहिं अगस्त ऐं सितंबर में रेन्स नथियूं थियनि त कणिकूं डिवाइड थियणु शुरू थी वेंदियूं आहिनि। ऐं इहो जेको आहे फेज़ हलंदो आहे जुलाई ताईं। जुलाई माना 1 साल खां वठी 2 साल ताईं, जॾहिं वञी करे वरी बरसातूं थियनि, बरसातूं थियूं त वरी ॾुकार ख़तमु थी वेंदो। त मक़सदु चवण जो आहे त जेकॾहिं इहा रिपोर्ट हिननि पेश कई आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सैयद क़ाइम अली शाह वारनि अॼु खां 2 ॾींहं पहिरीं या 1 ॾींहुं पहिरीं इहा रिपोर्ट रद्द कई। इन करे असीं सम्झूं था, पीपल्स पार्टी सम्झे थी त इहा कंस्पिरेसी आहे। वॾे वज़ीर महीनो ॾेढ अॻु में थरपारकर खां वापसी ते कराची में जेका ब्रीफिंग ॾिनी उन में त इहा ॻाल्हि मञी त खुराक जी घटिताई जे सबबु एॾियूं मौतूं थियूं आहिनि। उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बयान मटिजंदा विया। उहो बयान छा हुआ, हाणे वारा बयान छा आहिनि? हिकदमि यू टर्न वरितो वियो। न, मां एज़ अ डॉक्टर, मूं पाण विज़िट कयो आहे उते थर में, मां उन बुनियाद ते, ऐं तव्हां एज़ अ एंकर को बि सिंध जो वासी वञी करे चेक करे सघे थो त अमवात जा सबब जेके आहिनि छा आहिनि। ॾिसो, कंहिंजे अख़बार जे चवण सां या सनाउल्लाह अब्बासी जी रिपोर्ट जे करे उहो चीज़ूं कोन थी सघनि। असां नथा वञूं, मैनिपुलेट थी आहे। असां जेको असांजे मैनेजरनि प्रॉपर मैनेज कोन कयो आहे हिन मीडिया खे। इहे सेम सिचुएशन चोलिस्तान में आहिनि, इहे जिते बि हिन वक़्तु इहे सिस्टम आहिनि। पाकिस्तान सॼे में मां इहो दावा सां चवंदुसि को बि बुख जे करे
ही जेको आहे सो को ॿार कोन मूं आहे, पर इहे रीज़न्स जेके मूं ॿुधाया आहिनि उन जे करे इहे मिसमैनेज थियूं आहिनि चीज़ूं ऐं मीडिया में मिसमैनेज थियूं आहिनि। पर जेके तव्हां कंहिं ते ॾोह हणंदो तव्हां त ईअं तव्हांजा वज़ीर त ईअं बि चवनि था न, वॾो वज़ीर त ईअं बि चवे थो त रुगो ॿार ई छो मरिया आहिनि, वॾा छो न मरिया। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, तव्हां भले तव्हां कंहिं ते इल्ज़ाम हणो, तव्हांजो राइट आहे, पर हिकिड़ो तव्हां जॾहिं इल्ज़ाम हणो था या जेको आहे सो तव्हां चओ था इहो त तव्हां वञी पाण बि तस्दीक कयो न। कंहिंजी ॻाल्हि त हिकिड़े ज़माने में जॾहिं सुकरात हो त हिकिड़ी रेनबो जंहिंखे अलाए सिंधी में छा चवंदा आहिनि, उनमें हूंदो त भई रेनबो जेकॾहिं ॻोह ते ईंदी त ॻोह मरी वेंदी, उहो प्रूफ थियल कान हुई। 2000 ताईं माण्हुनि बिलीव कयो। हिकिड़ी ॻाल्हि ते तव्हां बीहो त उन ॻाल्हि जो यकीन बि कजे न। केतिरा दफ़ा तव्हां बयान मटाया आहिनि, केतिरा दफ़ा पीपल्स पार्टी सिंध सरकार जे ज़िम्मेवारनि केतिरा दफ़ा बयान मटाया आहिनि। मां एज़ अ डॉक्टर, एज़ अ कंसल्टेंट डॉक्टर मूं पाण विज़िट कयो आहे। ही जेके सो को बि अमवात ॿार जी बुख जे करे कान थी आहे। मां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां ऐं पीपल्स पार्टी बि हिन ॻाल्हि ते क़ाइमु आहे। असीं सम्झूं था त हीउ जेको आहे सो इहो मैनिपुलेटेड आहिनि, न्यूज़ पेपर्स में मिस लीड ऐं मिस गाइड कयो वियो आहे ऐं असां पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियूं ऐं असां रिलीफ ॾियूं पिया। कणकूं मिलनि पियूं माण्हुनि खे, ॿी चीज़ूं मेडिसिन्स मिलनि पियूं, BHUs में डॉक्टर्स पुॼनि पिया। पर जॾहिं बुख जी सूरत हाल जे करे ॿार न मुआ आहिनि या वॾा बुख जे करे न मुआ आहिनि त पोइ तव्हां कणक छो पिया विरायो एतिरी? ऐं अञा ताईं तव्हां विरायो पिया। उहो अंग्रेज़ दौर खां इहो सिस्टम हले थो त जॾहिं बरसातूं कोन थींदियूं आहिनि त जेके अच्छे थर ऐं जेको आहे सो थरपारकर या चोलिस्तान में, पर उहो तव्हां टाइम ते त न विरायूं एतिरे उन जे लाइ जेकॾहिं असां टाइम ते कोन विरायोसीं त उहे जेके कंसर्न ऑफिसर्स हुआ उन्हनि खे असां सस्पेंड कयोसीं न। सस्पेंड कयोसीं असां जेके लाइव स्टॉक जे जेके सो DG खे सस्पेंड कयोसीं। जॾहिं कणक जी खोट जी ज़िम्मेदार खोट जे करे ॿारनि जी या वॾनि जी मौत न थी आहे, पोइ तव्हां उन्हनि खे सस्पेंड छो कयो? सस्पेंड इन करे कयोसीं त वक़्त ते चीज़ूं जॾहिं असां मोकिले छॾियूंसीं, गवर्नमेंट ऑफ सिंध मोकिले छॾियूं गोदामनि में त उहो डिस्ट्रीब्यूट थियनि हा न। उहो 3 महीननि खां पोइ तव्हांखे ख़्यालु आहे जॾहिं 300 ॿार ऐं वॾा रिकॉर्ड थी चुका हुआ, मरी चुका हुआ। अञा बि क़ाइमु आहियूं। ॾिसो, पर हम साहब तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त सिंध सरकार इन मौक़िफ़ ते बिल्कुलु यू टर्न वरितो आहे। हाणे बि सूरत हाल में बहितरी नथी अचे, मुख़्तलिफ़ अञा बि रिपोर्टूं अचनि थियूं। तव्हां सम्झो था त सूरत हाल अगरि हुकूमत कणक बि विराए पई, डॉक्टरनि जी मुक़ररी बि थी चुकी आहे, रिलीफ बि ॾिनो पियो वञे, त पोइ बहितरी ॾिसण में छो नथी अचे? ॻाल्हि छा आहे त असां इहा बदनसीबी खणी चइजे त जेकी कुझु कार्रवाई कंदा आहियूं ग़लति कार्रवाई थिए थी, उन खे ॻाल्हि खे मञियो नथो वञे। पोइ छा हिकिड़े कूड़ हणण में पोइ 100 कूड़ हणणा था पवनि। हींअर सॼी दुनिया जेको बि उते वियो आहे थर में उन्हनि मौत जा कारण ॿुधाया। जेकी बि जांच पड़तालूं थियूं आहिनि, ताज़ो जेको हाई कोर्ट में थी आहे रिपोर्ट सलाउल्लाह अब्बासी, हूअ हर ॻाल्हि में चवंदा सलाउल्लाह अब्बासी ईमानदार माण्हू आहे, इन खां इंक्वायरी कराई वञे, काफ़ी इंक्वायरियूं करायूं। अॼु था चवनि त उहो बि ग़लति आहे। अच्छा, जेकॾहिं ॿियो पर हीअ अॼु ॾींहुं ताईं को सुठो डॉक्टर या सुठी खाद खुराक थर में न पहुचाए सघिया आहिनि। उते सिर्फ़ु शहरनि ताईं वञनि था, उते मौजूदा ॿाराड़ी जेका बि थर जी आहे उते को बि हिन जो माण्हू न पहुतो आहे, न उनखे इमदाद पहुती आहे। जेकॾहिं इहे हालतूं चवंदा हिकिड़ो मौत जो त उहा हवा साॻी लॻे पई, बॉर्डर लॻे थो इंडिया जो, उते बॉर्डर इंडिया उहा ई साॻी सूरत हाल उते बि त थर में हुअणु घुरिजे न। उहा ई बॉर्डर आहे, उते छो नथो थिए? पंजाब जो थर आहे, उते छो नथो थिए? पर ही चवंदा त वधाए चढ़ाए इन्हनि ॻाल्हियुनि खे पेश कयो, अहिड़ी का सूरत हाल आहे ई कोन। हीअ हथ जो आहे कगड़, उनखे शीशो त कोन ॾेखारियो। 300 जो मौत जो कारण आहे न, उन हिकिड़ो कारण बि जेकॾहिं कंहिं गवर्नमेंट में थिए त उन जे लाइ वॾी ज़िम्मेवारी आहे। पर जेकॾहिं 300 मौत थियो आहे, पर अञा ताईं मौत जो सिलसिलो चालू आहे। अच्छा, छो न उनखे कंट्रोल कनि? छाजे करे उहो थिए पियो? भला बुख विघे बि नथो थिए त ॿियो कहिड़ो कारण आहे? को उते गोलियूं या बम त कोन फाटण जे विघे उहे माण्हू मरनि पिया। उनजो कारण त कढनि, उन ते कंट्रोल कनि, उनजो इलाजु हुजे। त इहो कोन त का बीमारी थिए पैदा ऐं उनजो इलाजु न आहे। जॾहिं दुनिया में का बि अहिड़ी बीमारी कान्हे, उन ते इलाजु थिए पियो न, त उनजो इलाजु कनि। उनजो भला हल चवंदा बुख विघे न आहे, त ॿियो कहिड़ो कारण ॿुधायो अथनि जेको मौत जो एतिरो सिलसिलो चालू आहे, अञा बि थींदो थो अचे। त इन जे करे असां चवंदासीं जेका CM साहब वञे थो, उन जो हिकिड़ो ॿ डॉक्टर आहे, वरी वापसि आहे त उहो असांखे पढ़ी ॿधो हलियो था वञे। उते पोइ को बि कोन थो रहे, न को इमदादवार थो रहे, न को डॉक्टर थो रहे, न को ॿियो अहिड़ो आहे जेको थरनि खे बचाए सघे। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था ब्रेक।
वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब तव्हां सम्झो था त थर में हिन वक़्तु सूरत हाल में बहितरी अची रही आहे। सिंध सरकार मुतासिरनि जी मदद जे हवाले सां जेके दवाऊं कयूं उहे पूरियूं थी रहियूं आहिनि। अॼु त हाणे हिकिड़ी बि हारिका थी आहे कहिड़े क़िस्म जी थी आहे जो न मौत घटियो आहे न बुख विगियो आहे। जिथे वञो हुन एहतजाज आहे त असांखे खाधे लाइ अञा ताईं का शइ न मिली आहे। उहे माण्हू त साम्हूं कनि पिया मीडिया साम्हूं आणे पई न उन में कहिड़ी आहे सिर्फ़ु फर्दी ॻाल्हि ते पहुता उहा शइ उन ॾींहुं हिकिड़े ॾींहुं जेका अन जो माण्हू हाणे इहा हालत आहे त जेके माण्हू अॻु में अन लाइ हिते अची पंहिंजी मज़दूरी कंदा हुआ ऐं लाबारू कंदा उन में उहो पंहिंजो खाध खुराक खणी वेंदा। हाणे उहो पिन जे असर ते हिकिड़ो मण वारो जेको उते मिली थो हाणे उहे अन मज़दूरी करण बि कोन था अचनि ऐं रांदो उनजी मज़दूरी बि भई ऐं जेको आहे वधीक अञा बुख बेहाली थींदी छाकाणि त हिन जो जेको आहे अन बंदि थी वियो महीने खनि में बंदि पियो त महीनो खनि हलाईंदा पोइ त उहो थर वारनि जी त वेतर ख़राबु हालत थींदी न। हाणे इहो आहे त अञा ताईं असां थर में 1.5 लख माण्हुनि खे कणिक फैमिलीज़ खे कणिक डिस्ट्रीब्यूट थी चुकी आहे। असां 50 डॉक्टर्स कॉन्टेक्ट बेस ते जेको आहे सो BHUs लाइ अपॉइंट करे छॾिया आहिनि जेके कमु स्टार्ट करे छॾियूं आहिनि। तव्हां 19 ऐं 20 ग्रेड जी ॻाल्हि था कयो। तव्हां मूंखे ॿुधायो त 71 में जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध में तइलीम आम कई ऐं जेको मेडिकल कॉलेजिस खोलिया ऐं कोटा सिस्टम शुरू थी त हुन ज़माने में थर 3 ज़िलनि ते हो माना उमरकोट थरपारकर ऐं मिठी इहे टई हिकिड़ो ज़िलो हो। इन 71 खां वठी हेल्थ ताईं हितां इन्हनि मां हज़ारो जेके डॉक्टर्स मायूं ऐं मर्द निकिता आहिनि पर बदकिस्मती इहा आहे त इहे माण्हू सभु शहरनि ॾांहुं रुख कयूं आहिनि। हाणे 18 ग्रेड 19 ग्रेड 20 ग्रेड वारा हैदराबाद कराची में वेठा आहिनि। पोस्टूं उन्हनि खे पोस्ट कयो थो वञे त या त नौकिरी छॾे था वञनि या जॉइन नथा कनि। गवर्नमेंट तव्हांखे ख़बर आहे गुज़िरियल 5 सालनि में असां हिकु हिकु डॉक्टर जी जेका पगार 1.25 लख 1.5 लख लख 70,000 न चवणु नथा मञनि। चवणु मतिलबु आहे त हू प्रायोरिटी ॾींदा त असां जेको शहरनि ॾांहुं रुख कयूं। ॻाल्हि ॿुधो माशरे जी कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी 1 लख जेकॾहिं जंहिंखे पगार मिले ऐं उहे 1.25 लख पगार मिले जेके 19 ग्रेड खे 1.25 लख ऐं 20 ग्रेड खे 1.5 लख पगार मिले ऐं उहे शहर ॾांहुं वञी करे कनि ऐं हुननि खे ॾिसो ॻाल्हि ॿुधो कानूनी तौर ते हुननि खे अख़्तियार आहे त हू जेको आहे मोकल वठनि उहे जेके असां हुनखे सस्पेंड कयूं त उहो स्टे वञी वठनि अदालतनि में अदालत अहिड़े कंहिं माण्हू खे स्टे कोन ॾींदी जेको मुक़रर हुजे पंहिंजी ड्यूटी न करे घर वेठे पगार खणे या जिते हुनजी मुक़ररी हुजे उते न वञे ऐं पोइ गुज़िरियल 5 सालनि में बि तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ कोई स्टैंड न वरितो। ॻाल्हि ॿुधो महीने खनि लाइ एमरजेंसी में हुनखे उमाणे असां मोकिलिया आहिनि हैदराबाद मां ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ कराची मां मुख़्तलिफ़ ज़िलनि मां त हुनजी पोस्टेड हिननि मुख़्तलिफ़ जेके रुकार शिथिल इलाइक़े में हुनजी पोस्टिंग कई वञे उनजो असां हल इहो कढियो आहे त यंग डॉक्टर्स जेके आहिनि जेके MBBS जिन्हनि कयो आहे हाणे जेका भर्ती कंदा सेखड़ा हूंदा उहे छा कंदा जेके पुराणा ॾिसो पुराणा गवर्नमेंट जी कमज़ोरी आहे न गवर्नमेंट जी कमज़ोरी आहे जेके उन्हनि डॉक्टर खिलाफ़ का रिपोर्ट ठाही कोर्ट खे मोकिली ता को नोटिस वठा त हिन ही डॉक्टर एतिरनि सालनि खां नथा वञनि पिया। ॻाल्हि ॿुधो 5 मिसाल जे अंदर 5 जे सां बदली करे असां खटी था अचूं असीं जवाबदेह पार्लियामेंट जा आहियूं असीं कोर्टनि जा जवाबदेह कोन आहियूं। नंबर 1 ॻाल्हि त तव्हां पाण था चओ न त डॉक्टर नथा असां तव्हां उन्हनि खे 2 लख बि ॾींदो कोन वेंदा पोइ तव्हां छा कंदा ईअं माण्हू मरंदा रहंदा। न पोइ उन जो मतिलबु असां कोर्ट में वेंदासीं छा असां पंहिंजी रिट क़ाइमु कंदासीं न रिट तव्हां क़ाइमु कयो आहे त इहो सूरत हुजे ई न रिट किथे आहे तव्हांजी। ॻाल्हि ॿुधो जेको बि प्रोफेसर आहे या एसोसिएट प्रोफेसर आहे पीट्स जो या गाइनी जो कमाई वञण लाइ तयारु कान्हे लेडी डॉक्टर जेका प्रोफेसर हैदराबाद में सेटल्ड आहे त पाण हैदराबाद जो आहियो जेका प्रोफेसर सेटल हैदराबाद में जेके 1.5 लख पगार खणनि थी सरकार खां ऐं शाम प्रैक्टिस मां कमाइनि थियूं 4 लख रुपया उहो मिठी वञण लाइ तयारु कान्हे। इहे माशरे जी हक़ीक़त वज़ीर आला हुकुम ॾिनो हुयो त लंगर पार्क तालके अस्पताल खे डॉक्टर ऐं डॉक्टराणी मिलंदा महीनो इन ऐलान के थी वियो अञा ताईं उते डॉक्टर ऐं डॉक्टराणी नगर पार्कर में असां जेके वैकेंसी 217 ग्रेड जी हुयूं कॉन्टेक्ट बुनियाद ते भर्ती थियूं आहिनि अॼु खां 3 हफ़्ता पहिरीं ऐं असांजी इतला जे हिसाब सां ख़ुदि पीपल्स डॉक्टर फोरम जंहिंजा आउं सदर आहियां उते असांजी जेके सो नगर पार्कर में उते इहे हॉस्पिटल में असांजा जेके सो 2 ॾींहं ताईं कैंप हुई शुरू वारे अवाइली 2 ॾींहंनि ताईं वॉलंटियरली असांजा माण्हू ॿिया हुआ पर साॻे वक़्त में सरकार जेके सो भर्ती कयूं आहिनि उते जेके यंग डॉक्टर्स आहिनि ऐं उहो कमु कनि पिया। ॾिसो
मीडिया में मिसमैनेजमेंट भी थे, मीडिया के सही गाइड असां मतलब कोन थी है। ॿी ॻाल्हि इहा आहे बुखियो थिए थो, को मरे थो त मीडिया ओॾी महिल उते पहुचे थी वञे। बाक़ी जे करे तारीख़ में जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे हिन एरियाज़ में ॾुकार आया आहिनि, ईंदा रहंदा आहिनि। जॾहिं माण्हू मरंदा रहंदा। न मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, पीर साहब पगारे वारनि जी हुकूमत में रहिया आहिनि ऐं उन्हनि जे वक़्त में बि ॾुकार आहिनि। परवेज़ मुशर्रफ जो दौर हिननि जो ई दौर हो, उन वक़्त में 4-5 दफ़ा ॾुकार आया हुआ। अहिड़ी हालत वेठा हुआ त इहे चीज़ूं तव्हांजो कहिड़ो मेंबर आहे जेको उनजो साथी न रहियो आहे? रुगो नालो मटाए था अचनि, हिकिड़ो ई तव्हांजो आहे मजलिस शूरा जा तव्हांजा मेंबर कोई बि रहिया, रुगो पीर पागारो या उनजी जमायत कान उन सां रही आहे। तव्हांजा पीपल्स पार्टी जा जेके सभु तव्हां हिकिड़े सिर न रहियो त ॿिया जेके शूरा जा मेंबर सभु रहिया आहिनि जेके पीपल्स पार्टीअ में हींअर नाला ॿुधायूं त जेके शोरा जा मेंबर रहिया उहे कंहिंजे वक़्तु ज़िया जे दौर में रहिया न, उहे तव्हांजे हींअर पीपल पार्टीअ में रहिया। कहिड़ो जॾहिं भुट्टो साहब जे दौर में जेके बि पीपला हुआ उहे भुट्टे साहब खां पोइ सभु पार्टी छॾे विया, सभु छॾे विया। तव्हां ॾिसो न ममताज़ दौर में तव्हांजा जेके बि हुआ उहे सभु तव्हांजा पीटीएम जेको आहे हिकिड़ो सूबे में हिकिड़ो वफ़ाक़ में इदारो आहे। पीटीएम पाकिस्तान ऐं ॿियो जेको सूबे में बि एसडीएम नाले सां आहे। ॾिसो ॾुकार जॾहिं स्टार्ट थींदो आहे, जॾहिं नज़र ईंदो आहे त नेचुरली जुलाई ताईं ॾुकार वधंदो रहंदो आहे, पर असां मैनेज कयो आहे। कणकूं मिलंदियूं, खाधो खुराक मिलंदो, असल ॻाल्हि इहा आहे। मां रिपीट कयां थो इहा ॻाल्हि, मुंहिंजी ॻाल्हि आहे तव्हांखे अवाम खे ख़बर पवणु खपे। तव्हांजे तवसुत सां अवाम खे ख़बर पए लाश खड़ियो बीचार तव्हांजी लाश ते नज़र नथी पए। अञा तव्हां चओ था असां पंहिंजो कमकार कयूं, मिलने में अञा गोल्ड आहे भला इहो तव्हांजो अंदाज़ो त अञा केतिरा लाश ॾींदो न तव्हांजी ॻाल्हि त ॿुधाए त अञा केतिरा लाश ॾींदो। चयो त इहे जेके ॿार या वॾा मरी विया आहिनि खुराक जी घटिताई या खोट जे करे न मरी विया आहिनि, मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे करे, पर जेकॾहिं वक़्तु डॉक्टर मौजूदु हुजनि हा अस्पतालनि में ड्यूटियूं कनि हा त पोइ मरीज़ छो न अचनि हा अस्पतालनि में या मासूम ॿारनि खे छो न हुनजा वालिदैन वठी अचनि। जो हिकिड़ो प्रोटोकॉल आहे, उहो प्रोटोकॉल इहो आहे त जेकॾहिं अगरि BHU में को मिसमैनेज थिए थो हुनखे RHC में मोकिलिबो, रूरल हेल्थ सेंटर। रूरल हेल्थ सेंटर में अगर मिसमैनेज थे तो उनके DH डिस्ट्रिक्ट में मोकिलिबो, या डिस्ट्रिक्ट वारो नथो थे तो डिवीजन ऐं सूबे जी सतह ते मोकिलिबो। असां शुरू में DHO ऐं ॿिया जेके ऑफिसर्स आहिनि डायरेक्टर जनरल हेल्थ उनके रिमूव इन करे कयोसीं त हुननि जेको आहे सो मिसमैनेज कयो। मिसाल जे तौर ते अगर वो BHU लेवल ते को इशूज़ थिया तो हुननि जो कमु हो तो उनके ज़िले लेवल ते करना। ज़िले लेवल ते अगर को इशू मिसमैनेज थिए पियो, इहो सॼे पाकिस्तान में इहो सिस्टम आहे। मिसाल जे तौर ते अगर पाकिस्तान तव्हां पंहिंजी सिंध सां भेटो कयो, सिंध जी ॻाल्हि थो कयां न, जेकर पीर जे ॻोठ में को इशू तो थिए तो उनके ख़ैरपुर तव्हांजे खाते में आहे न। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो न, तव्हां सम्झण जी कोशिशि नथा कयो। असां सम्झंदा न, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, असां हेडक्वार्टर जेके भला हलो थर वारा तव्हां ॾे नथा, पर ॿिया बि जेके बि आहिनि हैदराबाद आहे, खैरपुर आहे या ॿिया आहिनि, तव्हां हिकिड़ो बि तव्हांजो सेंटर सही हले थो नंढे खां वठी वॾे ताईं, तव्हांजो हिकिड़ो बि डॉक्टर तव्हांखे उते कोन मिलंदो। तव्हांजो जेके दवाऊं आहिनि ऐं सभु प्राइवेट में था कमु कनि, जेको मरीज़ वेंदो उनखे धिके प्राइवेट में था उमाणियूं। सिंध में सिहत जी सूरत हाल जे हवाले सां इंतहाई ख़राब सूरत हाल आहे। हेपाटाइटिस, मलेरिया, एड्स ऐं ॿियनि सिहत प्रोग्रामनि लाइ मुकमल रक़मूं जारी न थी सघियूं, दवाउनि जी फ़राहमी बंदि आहे। सिंध हुकूमत हलंदड़ माली साल जा 9 महीना गुज़री वञण बावजूदि इन्हनि बीमारियुनि जे कंट्रोल लाइ रखियल 5.5 अरब मां 4.25 अरब अञा ताईं जारी न कया आहिनि। रुगो थरपारकर में न सिहत जे हवाले सां मजमूई तौर ते हिकिड़ो अॻु में जेको सिहत जे आलमी ॾींहं जे हवाले सां रिपोर्ट आई आहे त सॼी सिंध में इहा सूरत हाल आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, जेको हेपेटाइटिस प्रोग्राम आहे उन में करप्शन नखर मां जनरल हिकड़ी सिहत जे हवाले सां तव्हां चओ त डॉक्टरनि जी मुक़ररी आहे, ये सभु शयूं आहिनि। ॾिसो ॾिसो कोन मिलंदो तव्हांखे, को बि डॉक्टर कोन मिलंदो कंहिं तव्हांजा जेके बि उते असां इंसेंटिव ॾेई सघूं था न, असां पगारूं वधाए सघूं था,
असां उनखे रेजिडेंस उनखां कम सही वठी सघो न। उन्हनि खां ॾिसो जेको इंक्वायरी कयो, जेको डॉक्टर सही नथा वञनि न, तव्हांजा जेके उते उते नोटिस कढिया आहिनि, शोकॉज नोटिस कढिया आहिनि या सस्पेंड्स कया आहिनि, आइडेंटिफाई करे ॾिसो। ॻाल्हि ॿुधो, इहे चीज़ूं आहिनि जेके सरकारी मुलाज़िम जेके मास्टर आहिनि ऐं तव्हांजो उते वञी ॾिसंदो दिल्ली जा ACG उहा डॉक्टर प्राइवेट खणी पंहिंजी क्लिनिक में पिया कनि, फोटो स्टेट आहे जेका फोटो था कनि उहो बि कढियो प्राइवेट में पंहिंजो। जेकी बि शइ अचे थी उते तव्हांखे न टेक्नीशियन मिलंदो, जेकी बि मशीनरी आहे उते कंहिं बि अस्पताल में आहे, कंहिं बि कम जी आहे कान। किथे बि तव्हां वञी हली ॾिसो साईं, का बि हेडक्वाटर जी ज़िले जी हुजे, उते जेका बि मशीनरी रखियल आहे उहा डॉक्टर ज़ाती पंहिंजे आणीनि था। एतिरे करे जनरेटर कहिड़ी शइ आहे उहे बि खणी वञी ॿिए हंधि था कनि, पोइ उते मरीज़ डॉक्टर त ठहियो वॾा, पर जेकॾहिं तव्हां उते जो जेको भंगी आहे न उहो बि कमु कोन्हे। अस्पताल में केतिरो गंद लॻो पियो आहे। डॉक्टर साहब, बहितरी जे हवाले सां कहिड़ी हिकमत अमली तय कई वई आहे, कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि? उते पाणी जो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे, उनखे कीअं हल कयो? ॾिसो, असां बहितरी जे लाइ असांजो इहो फ़ैसिलो कयो आहे त असां सोलर प्लांट सॼे थरपारकर में हणूं पिया या जिते उमरकोट में हणूं पिया, जिते ॾुकार सठियल इलाइक़ा आहिनि। ऐं इनशाअल्लाह माण्हुनि खे जेको आहे सो इहो सोलर प्लांट जे करे छा इलेक्ट्रिसिटी जी ज़रूरत कान हूंदी, उन्हनि खे ऑस्मोसिस वाटर थी करे उनखे त फ्रेश वाटर मिली वेंदो। इहो असांजी प्रायोरिटी में शामिलु आहे। फ़िलहालु जेको आहे सो असां जेको आहे सो कोशिशि पिया कयूं त माण्हुनि खे पाणी हुनखे मिले थ्रू मुख़्तलिफ़ ज़राइनि जे। ॿियो जेको असां कयो आहे उहो आहे त असां कड़क जुलाई अगस्त ताईं, जेसिताईं इहो बरसातूं नथियूं थियनि थियूं या नथियूं थियनि, ॿिन्ही सूरतनि में इहो जारी रहंदो। साॻिए वक़्त में असां इमरजेंसी ते हर BHU ते रिक्रूटमेंट्स कया आहिनि ऐं डॉक्टर्स उते वेठा आहिनि। जेके लाइव स्टॉक्स जा जेके असांजा DG ऐं जेके बि इदारो आहे उनखे असां वैक्सीनेशन जेके माल मवेशियुनि लाइ असांखे शुरू करे छॾियो आहे। इवन लाइफ स्टॉक खे असां जेको आहे सो जेको हू खाईंदा आहिनि भोसो ऐं ॿियूं चीज़ूं, माण्हुनि खे दवा कोन था ॾियो, बाक़ी तव्हां जानवर खे वर्कआउट कयूं पिया। घर में दरगो उते हॾा मिलंदा त जानवर त तव्हांखे मिलंदो। थर जी जेकॾहिं भलाई लाइ तव्हांखे सोचणो आहे, थर जे लाइ माण्हुनि जे लाइ तव्हांखे करिणो आहे त तव्हांखे थर खे कुदरत वारे मैदनियात सां मालामाल कयो आहे। पथर उते आहे, कोयलो उते आहे, तव्हांजो थर कूड़ साल ते उते केतिरी बजट थी रखी वञे। जेकॾहिं उहा अॼु 5-7 सालनि में सही इस्तेमालु थिए हा त थर हींअर ॾियण वारो हुजे, पिनण वारो न हुजे। उहा जेका बजट आहे उहा ई उते इस्तेमालु न थी आहे। थर कोड़ ते जेकॾहिं उन में हींअर जेकॾहिं उहा थी वञे, कोयलो निकिरे हा, पथर निकिरिया त उते पाणीअ जा बि अची वञनि हा, वॾा वॾा जेके माण्हू कमु करण वारा उते अचनि हा, उनखे रोज़गार मिली वञे, ॾियण वारा हुजनि न, पिनण वारा त कोन्हे। तव्हां हुन थर जे माण्हू जे लाइ आईंदे जे लाइ त कोन था सोचो त हुन लाइ छा करो। सदाईं पिन लाइ केतिरा वक़्तु रहंदो, पिन जो महीनो खनि मिलंदो, ॿिए ॾींहं उहो उनजी इहा हालत हूंदी त माण्हू खे खाधो बंदि थींदो। डॉक्टरनि जी मुक़ररी कई वई आहे सिंध सरकार तरफ़ां, जेके ॻाल्हियूं कयूं वयूं त असां एतिरा डॉक्टर्स उते मुक़ररु कया आहिनि, डॉक्टराणी मुक़ररु कयूं आहिनि, इहे वक़्ती तौर ते आहिनि इन सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे या मुस्तक़िल बुनियादनि ते इहे मुक़ररु कया विया आहिनि? ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ा त आहिनि रिक्रूटमेंट्स या अपॉइंटमेंट या कॉन्टेक्ट जे बुनियाद ते असां कया आहिनि। ॿिया जेके स्पेशलिस्ट आहिनि, मिसाल जे तौर ते डॉक्टर जेके हैदराबाद में प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि खे असां जेको आहे पोस्ट कयो आहे मिठी में त बाबा जेको आहे सो वञी करे तव्हां साईं वारा चवंदा वञनि ई कोन था त पोइ कहिड़ा पोस्ट कया आहिनि। ॾिसो, मुस्तक़िल बुनियाद ते, मुस्तक़िल को प्रोफेसर मुस्तक़िल बुनियाद ते ऐं नथो सम्झा की रहण लाइ तयारु थींदो मिठी में, पर असां मां तव्हांखे नाला वठी उते वेठा आहिनि गायनेकोलॉजिस्ट बि जेको आहे सो असां डेप्यूट कयूं आहिनि। साॻिए वक़्त में असां इहो जेको पीडियाट्रिशियंस बि कया आहिनि, मेडिसिन जा स्पेशलिस्ट भी पिया आहिनि ऐं जेके सो हर BHU में डॉक्टर्स कम करण शुरू कन पिया ऐं वरी रिक्रूट्स भी असां कया आहिनि त चीज़ूं हलन पियूं। जेसिताईं माण्हुनि जे लाइ हमदर्दी पैदा न थींदी, सिर्फ़ इहो बहानो न थींदो असां हीअं कयो हीअं कयो, अमली कमु जेसिताईं न थींदो तेसिताईं कुझु को फ़ाइदो कोन्हे। डॉक्टर बि आहिनि, उन खां पोइ कणिक बि विरहाई पई वञे, बुख जो मसइलो बि तव्हां चओ था त हाणे एतिरो न थींदो, डॉक्टर बि मुक़ररु कया विया आहिनि, दवाऊं बि मिलनि पियूं, इलाज बि थिए पियो, उन जे बावजूद रोज़ 2-3 मौतूं अञा बि वो तव्हां ॾिसो मौत थियनि पियूं, पर ट्राई टू अंडरस्टैंड कॉज़िस ऑफ द डेथ। तव्हां
जेको असबाब जेको ॾिसणो आहे त इहा असबाब छा आहिनि, मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि पियो कयां त हिकिड़ो सॼी दुनिया में हिकिड़ो अमल आहे जेके बच्चा पैदा थियनि था उहो घटि वेट रुगो ॿार न वॾनि जूं माण्हुनि जूं मौतूं बि रिकॉर्ड ते अचनि पयूं, उहे बि रिपोर्ट थियनि पिया। तव्हां हींअर इंटरनेट ते थर्ब जा माण्हू बि ॾिसी सघनि था, जॾहिं ॾुकार थींदा आहिनि त सोमालिया में या अफ्रीका में थींदा आहिनि त माण्हू खाइण ते ईंदा आहिनि, उहे ॾुकार जा माण्हू नज़र ईंदा आहिनि। बुख जे करे ख़ुदा न ख़ास्ता गुरबत आहे ऐं इलाही गुरबत आहे उते हिन इलाइक़े में, पर बुख जे करे को माण्हू ख़ुदा न ख़ास्ता बीमारी जे करे बीमारियूं थींदियूं आहिनि, ट्यूबरक्लोसिस माण्हू खे थी वई आहे, हेपेटाइटिस थी वई आहे या ॿी का बीमारी थी वई आहे जंहिंजे करे अमवात थियनि पिया, पर तव्हां इहो नथा चई सघो त को बुख जे करे थी आहे। इहा ई त ॻाल्हि आहे न, इहा ई तव्हां चोलिस्तान खे कंपेयर नथा कयो। तव्हां चोलिस्तान में बि तव्हां जेको चोलिस्तान में बि त सिराइकी मतिलबु ख़ुदा न ख़ासा अहिड़ी ॻाल्हि कान्हे, पर मां इहो चाहियां थो त मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त को बि बुख जे करे कोन थियो आहे पर बीमारियुनि जे करे थियो आहे। ऐं जेको आहे सो जेके ॿार जेके थियनि पिया, ॾिसो 1000 में राउंड अबाउट 30-35 बच्चा जेके आहिनि सॼे पाकिस्तान में 5 सालनि जी उमिरि पुॼण खां पहिरीं उनजो वफ़ात थी वेंदी आहे। सॼी दुनिया जो जेको इहो गोल्ड आहे त मायूं जेके प्रेगनेंट थी पैदा थियनि उहे जेके डिलीवरी खां पोइ या डिलीवरी दौरान गुज़ारे थी वञनि ऐं बच्चा जेके 5 साल ताईं गुज़ारे था वञनि, इनखे 0 ताईं पहुचाइणो आहे, न रुगो थर पर सॼे दुनिया में पाकिस्तान में बि। त इहे अमात जेके सो इन करे तव्हां हींअर हिते वेठा आहियो न, तव्हां खां हिते 15 मिंट जे फ़ासिले ते नेशनल इंस्टीट्यूट ऑफ चाइल्ड आहे जेको सूबे जो सभ खां वॾो मां वॾो ॿारनि जो अस्पताल आहे, उते वञी डेटा तव्हां हासिल कयो। तव्हां वञी करे लाल बटी बलोचिस्तान मां अचनि था, सिंध मां अचनि था, कराची जा स्लम्स मां अचनि था, अहिड़े नमूने हैदराबाद में तव्हां वञो लाल बत्ती में जेको ॿारनि जो हॉस्पिटल आहे उते तव्हांखे नज़र अची वेंदो छा आहे। पूरे पाकिस्तान जेका मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू तव्हां सम्झो, पॉइंट ऑफ व्यू सम्झो हिकिड़ी ॻाल्हि आहे जेसि ताईं इंसान हमदर्दी हमदर्दी त आहे वोट खणी आहियो कंहिंखां लिकल कोन्हनि, हींअर जेका पेती खुले पई सभु जेली ठपा पिया निकिरनि, को इहा ॻाल्हि कान्हे। तव्हांजो किरदारु तव्हांजो किरदारु ज़ाहिर पियो थिए साईं मुंहिंजा। हींअर बि तव्हां ज़मीनी इलेक्शन करायो, असांखे गवर्नमेंट ॾियो पोइ खटो, तव्हां उहा साॻी ज़मीनी इलेक्शन 50 साल सीट 50 साल जी ॿुधो खिपरे वारी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ज़मीनी इलेक्शन तव्हां खिपरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञो, तव्हां चयो आहे न उहो तव्हांखे ॿुधायो, तव्हां उते थर जे माण्हू ते अची पुलिस 6 SP जंहिं यूसीअ ते अची लॻंदा, उते उन माण्हू जी कहिड़ी हालत थींदी। ऐं जॾहिं ज़मीनी इलेक्शन या साॻी इलेक्शन MP जी थी जंहिंमें असांजो उमेदवार राजड़ साहिबु हुयो, 10 बजे खां अॻु ई टपड़ खणी विया, जॾहिं ज़मीनी इलेक्शन में असांजी हुकूमत आई न 10 बजे खां अॻु में टपड़ खणी विया, असां त शाम ताईं हुते बीठासीं, जेके बीठासीं हाणे बहरान आहे न फंक्शन मुस्लिम लीग खे मूंखे हुननि लाइ वधीक इज़त आहे। हिननि जेको आहे सो थर में कहिड़ी कैंप आई आहे, हिननि जे जॻह ते माण्हुनि कहिड़ी विज़िट कई आहे, पीर साहब कहिड़ी विज़िट कई आहे, अच्छे थर में कहिड़ी विज़िट कई, टीवी ते त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न वरी यूनिस साईं वियो आहे अछड़ो थर बि हक़ीक़त में असां पंहिंजी जमायत ॾिनो आहे न, कोन ॾिनो आहे न, असां अख़बारी शो त कोन थींदा, तव्हांजो वज़ीर आला हींअर अवाम खे वज़ीर आला लाइ सभु बराबरि घुरिजे। तव्हांजो वज़ीर आला बि ॻाल्हि ॿुधी वज़ीर आला जॾहिं तव्हांजो ख़ैरपुर अछड़े थर में वञण लाइ तयारु थियो, उते रिपोर्ट ॾिनोसि त हुते त नंढा पिया मरनि, हिते वॾा पिया मरनि, चई मतां इहा वबा मूंखे लॻी, उते ई पंहिंजो जेको आहे प्रोग्राम कैंसिल कई। जेके 2 ऑफिसर आया उहे उते ई टपड़ ॿधी विया। अछड़े थर में हिकिड़ो बि सरकारी जे तरफ़ां हिकिड़ी ॿोरी मिली हुजे असां ॾुआरी, इहे असीं था ॾियूं न, अञा अछड़े थर में तव्हां एतिरो रेडियो कोन ॿुधो, टीवी में ॾेखारियो छो, तव्हां कुझु शो करणो आहे छा, तव्हां कुझु शो करणो आहे छा, असां पंहिंजा जमायत
थर में छा जो हाराए सो सही, हींअर भला। असांखे हुकूमत ॾियो कहिड़ी ज़िले ॻाल्हि नाज़मी ॾियो पोइ तव्हां हुतां असांखां खटो साईं, त सही बशा हाणे तव्हां असां मार्शल आर्ट सभु कुलनि ते ज़मीन- चढ़ी करे तव्हां वरी कहिड़ो हुकूमतूं मार्शल कयो? रखा न, न, असां अवामी क़ुवत कहिड़ो था हिकिड़ी पीर क़ुवत साहब। ॿुधायो तव्हांजा साईं, जेके बि साईं, माण्हू वेठा आहिनि साईं, सभु तव्हां कुझु इहे कोन माण्हुनि लाइ निर्णय कयो ॾींदो। आहे। असां चलो, सभु कुझु चलो, कयो चलो। असां ॾिसो चलो, असीं साईं, तबाह साईं, थियल ॻाल्हि ॿी ॿुधायो। बि हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॻाल्हि ॿुधायो, हाणे पीर साईं पागारी जो कराम कहिड़ी स्कूल इन्हनि खोली आहे, कहिड़ी कॉलेज खोली आहे, असांखे कहिड़ी गवर्नमेंट यूनिवर्सिटी मिली खोली आहे असांखे गवर्नमेंट न, कहिड़ी तव्हां मिली खोलायो आहे न। कहिड़ी तव्हां गवर्नमेंट मिली आहे खोलायो जो न। तव्हां- असांजा मदरसा न, पीर साहिब पागारी जा हलनि पिया पूरे सिंध में जेतिरा पीर साहिब पागारी जा तव्हांजी मदरसा हलनि पिया। हॉस्पिटल कान्हे, कुझु कोन कयो आहे तव्हां, कुझु जेतिरो कोन असां कयो पंहिंजे आहे, कुझु कोन हिस्सेदार कयो आहे हलाईंदासीं न तव्हां। असांखे कहिड़ो न तनक़ीद कॾहिं करण सां मसइलो गवर्नमेंट कोन्हे, इहो त तव्हां सिंध माण्हुनि जे लाइ सरकार कुझु जी कयो। ज़िम्मेदारी आहे न। ज़िम्मेदारी आहे असांजी न, न, ज़िम्मेदारी हिकिड़ी आहे ॻाल्हि ॿुधो न, हिकु पॉलिटिकल पार्टी असीं ऑपोजिशन में रहिया आहियूं न, न। न, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हाणे तव्हां कॾहिं इलाही ॻाल्हायो। कॾहिं ॾींहुं तव्हां असां opposition में रहिया- तव्हांजा मुंहिंजी सदाई ॻाल्हि उन्हनि ते ॿुधो, पुट मुंहिंजी- तव्हां इस्पेक्टराब मुंहिंजी तव्हां ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजी सदाई ॻाल्हि शादियूं ॿुधो। खादियूं आहिनि गमी त खाधी कान्हे न, न, न ॻाल्हि तव्हांजा ॿुधो। कॾहिं तव्हांजा परवेज़ जेकॾहिं मुशर्रफ जे मुखालफ़त दौर में जेका ॾुकार आयो हा। असां उते वञी करे पीपल्स पार्टी वारनि पीपल कणिको पार्टी ॾिनियूं, जो त बधाई हिननि कुझु कोन कयो। पीपल पार्टी जो त पीपल्स पार्टी जेकॾहिं वारनि गवर्नमेंट इलाही ईंदी आहे कुझु कयो आहे। पीपल हिननि कुझु पार्टी कोन जा कयो आहे। गवर्नमेंट में जॾहिं ईंदी कणिक वञी ॿी ॾींहुं बि माण्हुनि हूंदी खे, तव्हांजो दवायूं पीपल को ॾींहुं, कैंप हणनि वञी तव्हांजो करे। पीपल पार्टी जो को नुमाइंदो सॾाइण लाइ कोन चवंदा जेॾी महिल मुशरफ जी ईंदी आहे ज़िया जी ईंदी आहे इहो केरु कोन चवंदा पीपल्स पार्टी पीपल्स पार्टी ज़बरदस्त ज़िंदा रही आहे, तव्हां त कुलनि ते चढ़ी था अचो। असां कुल ते चढ़ियूं तव्हांजो कहिड़ो कुल लथो तव्हांजो ॿुधायो जेको हींअर तव्हांजो उते घर जो अॻुवाण छा आहे जेको ज़रदारीअ जो न्याणू मुनीर मीर मुनवर उहो तव्हांजो मजलिस शोरा जो मेंबर थियो वेठो आहे जेको हींअर तव्हांजो अॻुवाण आहे बहस ई कान्हे न। बहस- तव्हां चवंदा असां तव्हांखे असीं चवंदा सुभाणे वञी कणिक ॾियो, सुभाणे वञी असां कैंप पंहिंजी हणो, कणिक ॾिनी। तव्हां वञी करे अॻु माण्हुनि ॾियो जी न। ख़िदमत कयो। हींअर तव्हां करे कोन टैक्स सघंदा, वठो तव्हां अवामी टैक्स पार्टी वठो कोन तव्हां आहियो। मुल्क सॼो फुरे तव्हां छॾियो वञी कयो न। का हिकिड़ो इदारो असांखे कुझु त कयो न आवाम जे लाइ। एॾो त ज़ुल्म था कनि कुझु आवाम जे लाइ कयो असांजा न। जेके एमपी जा फंड आहिनि न उहे बि असांखे कोन था ॾियनि एमपी जा फंड जेको 5 असांजा साल कान- हुकूमत में असां सां गॾु वेठा केरु हुआ, तव्हांजो हर शइ हुकूमत मिली। खातो वारो सांगर ॾिनो। जी बेरचा खातो बि कहिड़ो ॾिनव सांगर सॼे जे हवाले हो, असांजे माण्हुनि खे असांजो कुझु कोन पियो मिलियो सांगर। 5 साल पहिरीं। ॾिसो ॾिसो असांजे जेकॾहिं हुजे हवाले त तव्हां हुते बादशाही में वेठा हुआ, अयाशी में ॻोल्हे बि सही कयो, मज़ाक यार, कोन्हे। छॾियो सही। बादशाही ब्रेक जी- जो वक़्तु आहे ब्रेक खां पोइ कंटिन्यू कईंदा असांखे नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, कॾहिं वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब असां थर में जेकॾहिं- मादनी दौलत आहे कारो सोन चयो थो वञे थर मां निकिरे थो उन जे बावजूद गुज़िरियल 5 साल तव्हांजी हुकूमत हुई पर थर जे माण्हुनि जी वो हालत में जेको बहितरी न अची रखियो- सघी मूंखे आहे। ॻाल्हाइण ॾियो न, मूंखे जेके ॻाल्हाइण ॾियो, रखियऊं उहो मूंखे सभु ॻाल्हाइण खाई आहे उहो त पंहिंजो कमु हाणे इहो त जवाब कोन्हे, मूंखे इहो ॻाल्हाइण कहिड़ो ॾियो। फैक्स जवाब? फिगर तव्हां त त ॻाल्हाइण कहिड़ी कोन था कारवाई न। कई आहे न? फैक्स फिगर कहिड़ी ते ॻाल्हायो न कारवाई साईं। काल कई फैक्स आहे? फिगर ॻाल्हायो, हिकिड़ो मूंखे त ॻाल्हाइण को कबल थियो ॾियो। न। फैक्स फिगर ॻाल्हायो न, ईअं त ॿारहं ॻाल्हियूं मां ॾिसां थो त तव्हां हाणे ॾिसां ॻाल्हि थो ॿुधां, फैक्स फिगर थो ॻाल्हायां, ठीकु आहे। 5 सालनि में असां जेको आहे समर मुबारक जेको असांखे मिलियो हो परवेज़ मुशर्रफ जे दौर में उहो उनखे असां 5 अरब रुपया ॾिना गवर्नमेंट ऑफ सिंध। 2 ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो थ्योरी इहा आहे त जेको आहे सो कोयलो ज़मीन जे अंदरां कटिजे हुनजो ख़्यालु हो त ज़मीन जे अंदरां असां जेको आहे सो गैस ऐं डीज़ल ऐं पेट्रोल पैदा कजे। हिकिड़ी थ्योरी इहा हुई। ॿी थ्योरी इहा आहे त कोयले कढी करे हुनखे इस्तेमालु कजे। परवेज़ मुशर्रफ जे दौर में समर मुबारक खे कमु मिलियो, असां उनखे कंटिन्यू कयोसीं ऐं 5 अरब रुपया हुनखे गवर्नमेंट सिंध ॾिनी पर उन खड़ तेल कोन कढियो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सिंध गवर्नमेंट एंग्रो वारनि सां ऐं चीन वारनि सां मुआदो करे ॿी थ्योरी इहा आहे त कोयलो कढी करे सरज़मीन खां ऐं पोइ चीज़ पैदा कजे। एंग्रो वारा इन चीज़ में अञा ताईं कामयाबु आहिनि, उन्हनि खे गवर्नमेंट ऑफ सिंध पैसा ॾिना आहिनि त हाणे इहो कोयले वारो जेको आहे कमु हले पियो, नंबर 1 ॻाल्हि। ऐं उनजा रिज़ल्ट 3 इयर्स में ईंदा, नंबर 1 ॻाल्हि। त हाणे हर चीज़ आहिस्ते आहिस्ते थींदी आहे, मुख़्तलिफ़ थ्योरीज़ आहिनि। अञा उहो माण्हू ई कोन बचंदो बाक़ी थर वारा न, हाणे कोयलो जेको आहे उहो चवण वारा चवनि था त उहो जेको कोयलो जी सख़्तु कान्हे, उहो स्टैंडर्ड कोन्हे, उनखे ईअं थींदो। हाणे वी आर वर्किंग ऑन इट। हाणे जॾहिं कोयलो निकिरे ऐं उन खां पोइ पैदा थिए उहो बि 2-3 साल लॻंदा उनखे। उन इंफ्रास्ट्रक्चर असांजो ठहे पियो, एयरपोर्ट बि ठहे पियो, ॿियूं चीज़ूं बि इस्लाम कोट में ठहनि पियूं। त
उन रिज़ल्ट 3 साल ऐं 5 सालनि जे विच में ईंदा। त जॾहिं थल में कोयलो निकिरंदो त उनजा रिज़ल्ट बि ईंदा। इन द मीन टाइम जेको मिठी में गवर्नमेंट ऑफ सिंध प्री इंजीनियर्ड ऐं प्री फैब्रिकेटेड बुनियाद ते 300 बेड जी हॉस्पिटल कुझु महीननि खां पोइ शुरू थी वेंदी, थी वई आहे ऐं मुकमल थी वेंदी 1-1.5 सालनि में। त बेस्ट हॉस्पिटल ठहंदा सो दैट के हिते जेको फ्यूचर में इन्वेस्टर्स ईंदा, हिते जेको कोयलो निकिरंदो, हिते बिजली पैदा थींदी। ॿियो इंफ्रास्ट्रक्चर जेके सो रोड रस्ता आहिनि जेको अगरि कोयले खे जेके ट्रांसपोर्ट कयो वञे मुख़्तलिफ़ जॻह ते उहे ठहनि पिया। तो स्लोली रोड त विछाया अरबाब वज़ीर आला सॼो उते उॾी जे रोडनि ठहियलु खां तव्हां हिकिड़ो ॿियो रोड कोन ठहियलु। डॉक्टर साहब सिंध में जॾहिं बि को इशू थिए थो, जेकॾहिं सामुन मां जी सूरत हाल ॾिसूं त सभ खां वधीक माण्हू वॾे वज़ीर जे ज़िले खैरपुर मां अगवा थियल आहिनि। जॾहिं को इशू हाईलाइट थिए थो, जॾहिं माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी अचनि था, सिंध सरकार उन ते पोइ पावर वठे थी। ईअं अगरि तव्हां सिहत जे हवाले सां जेके हाणे स्कीमूं चओ था माण्हुनि खे रिलीफ ॾियण जूं, त जिते जिते गुरबत आहे, जिते जिते वसीला कोन्हनि, जिते जिते सरकार जी रिट कोन्हे, तव्हां सम्झो था इदारनि में घटिताई या खोट जूं शिकायतूं साम्हूं अचनि थियूं, उते फौरी तौर छो नथा उपा वरिता वञनि, अहिड़ी का हिकमत अमली जोड़ी वञे त जीअं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके इशूज़ थियनि था, उरड़ी जे करे वबा फैलिजे थी, ॿारनि जी मौत थी वञे, या थर में जेको इहो मामिलो थियो आहे त उहो उन्हनि शयुनि ते कंट्रोल करे सघिजे। जी हाणे उन जो इहो आहे त जेकॾहिं सरकार कहिड़ी बि सरकार हुजे, सरकार ऑफिसर्स मुक़ररु कंदी आहे मुख़्तलिफ़ महकमनि में, उन्हनि ऑफिसर्स जो कमु हूंदो आहे त बर वक़्तु जेको आहे सो गवर्नमेंट खे इतला कनि त बाबा हीअ थिए पियो, हीअ न पियो थिए। ठीकु आहे, पार्लियामेंट आहे, पर हिकिड़ो MPA या MNA जो कमु इहो कोन्हे जेको महकमनि जी मुदाख़लत करे ॿियनि चीज़नि में। जिते जिते कमी बेशियूं कोताहियूं थियनि पियूं उन ते असां जेको आहे सो अमल दरामद कयूं। MPA नथो करे सघे, मिनिस्टर त करे थो सघे न, पर मिनिस्ट्री हुजे न, एतिरा सारा खाता वॾे वज़ीर वटि रखिया आहिनि त कमु कीअं हलंदो? न उहो खैरपुर में अॻे साॻी हालत हुजे, हिकिड़ो माण्हू कॾहिं कुर्तो हींअर उते उन जॻह ते खैरपुर जा मिनिस्टर, खैरपुर जो हाकिम आहे, उते घणा माण्हू अगवा थिया आहिनि। अच्छा, इस्पताल में डॉक्टर वज़ीर आला पाण पियो उते चए त मूं हेतिरा पैसा माणिया पर हिते त ज़ाहिरी कोन। खैरपुर जेका वॾे आला जे शहर जी आहे, भर में पाड़े में त उन इस्पताल जी तव्हांजी हाली हालत त ॾिसो। इहो कंट्रोल आहे ॿियनि खे रुॻो ख्वार करण लाइ परवेज़ मुशर्रफ जो ज़र असांखे त NRO त हिते त पाण आया न, पीपल उन्हनि ई ठाह कयो, असां त ठाह नओं ताज़ो कोन। असांजे दौर अञा परवेज़ मुशर्रफ जे दौर में असांखे नुक़सानु पहुतो, असांजे माण्हू जो पूरो जेको इलाइक़ो हुयो, जेके पूरी UC शाहबरदा उन जूं जेके बि दियूं हुयूं फ़ौजियुनि खे अलॉटमेंट कयूं। हालांकि जंहिंजा TO निकितल आहे, माण्हू उहो क़ुर शरीफ़ खणी वियनि तॾहिं बि उनखे कोन लाथऊं, उहे ज़मीनूं उनखे अलॉट थियूं ऐं खामखा जा माण्हू उहे ग़रीब केसनि में पिया। परवेज़ मुशर्रफ में असांखे को फ़ाइदो कोन्हे, पर असां ओतिरो ई नुक़सानु कयो। NRO तहत जेकॾहिं हीअ उन सां न ठाह कंदा, उन जे ठाह तहत आया, ठाह करे ऐं पोइ तव्हां पाण हालत ॾिठी। ॻाल्हि ॿुधी, जॾहिं निगरान परवेज़ मुशर्रफ जे तव्हांजे माण्हुनि घर साॼा रेलूं गाॾियुनि खे बाहियूं ॾिनियूं, दुकान बाहियूं ॾिनियूं, कंहिं बि उनखे कानूनी तरह न पकड़ कई त तव्हां बाबा हीअ शहरनि जी बर्बादी पिया कयो, तबाही पिया कयो। हिकिड़ो माण्हू को केस दाख़िल थियो, परवेज़ मुशर्रफ जो साए हेठि पाण रहिया, बदनाम असांखे इहो आहे। पीर पागर हमेशह जेका ॻाल्हि हूंदी आहे ॿियनि मुनाफ़िकनि वांगुरु कोन चवंदा, जेका ॻाल्हि हूंदी आहे हक़ीक़त हूंदी आहे, ज़ाहिर आहियां जेको लिकल ॿिया कहिड़ो कोन हुनजे आशीर्वाद खां सवाइ कहिड़ो कोन। केॾी महिल नवाज़ शरीफ़ पियो अचे, केॾी महिल पीपल्स पार्टी पई अचे, हुननि जे इदारे खां सवाइ को हली त सघे। हाणे जेका असांजी रेवेन्यू रिकॉर्ड जेको आहे उहो कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे ऐं तारीख़ी दस्तावेज़ ग़लति कोन ॿुधाईंदा आहिनि। जॾहिं भुट्टे खे फांसी आई त ज़ियाउल हक़ वॾे पीर साहिब खे ₹1 एकड़ तहत जेका आहे सा कचे में ज़मीनूं ॾिनियूं। परवेज़ मुशर्रफ जे दौर में 35,000 एकड़ ज़मीन हूंदी, असां त इहो ॾिसो हुर कानून तहत जेके बि असांजूं ज़मीनूं अलॉट लखनि जी तइदाद में कैंसिल थियूं, अॼु ॾींहं ताईं उनखे असांखे हिकिड़ो एफ़ज़ो कोन मिलियो। असां मुल्क जे ख़ातिर क़ुर्बानियूं ॾिनियूं, जेके अलाए छा मुहाजिर आया न उनखे सभु कुझु ॾिनो। असांखे ॿुधायो न त असां लुटिजी आयासीं, जेलनि मां आयासीं, हिन मुल्क ख़ातिर विढ़ियासीं, तव्हांजी सरकार ॿुधाए त तव्हां 1 एकड़ असांखे ॾिनो। असां 65-71 में जंग कई आहे,
तव्हां हिन मुल्क सिंध में ॿियो केरु ॿुधाए सवा पीर पागर जी जबाए खां सवा मुजाहिद थी उते लड़िया आहिनि। तव्हां ॿुधायो त असांजे मुजाहिदनि खे 1 एकड़ मिलियो आहे। वरन साहब आख़िरी सवाल मां रुगो तव्हां करणु चाहींदमि, उनजो जवाबु पोइ मां डॉक्टर साहब खां वठणु चाहींदमि। सिंध सरकार चवे थी त थर वारो जेको मामिलो आहे सिंध सरकार खे गैर मुस्तहकम करण जी बदनाम करण जी साज़िश कई पई वञे, तव्हां ॿुधाए सघो था त वाकई इहा साज़िश आहे या न? संदा फाल ॾिसनि कोन था, संदियूं कमज़ोरियूं ॾिसनि कोन था, डॉक्टर बि हिकिड़ो हिन जो ऑर्डर कोन थो मञे। ऐं पोइ त उअं ई अहिड़ा ना अहिला हुकुमरान आहिनि न, अहिड़ी ना अहिल हुकुमरानी में दुनिया ई बेदार हूंदी न। जेको सदन डॉक्टर आहे, जेके सदन शोभा आहिनि, उहे ई कमु करण लाइ तयारु कोन आहिनि। चवंदा अड़े ग्रेड वारो माण्हू उते नथो वञी सघे, उन वारो नथो वञी सघे, पोइ उहे छाजे लाइ रखिया आहिनि? जेकॾहिं बदिली करण त पंहिंजी जॻह एमरजेंसी में हिन जो हक़ु आहे। उन 15-20 डॉक्टर जेके स्पेशलिस्ट आहिनि उनखे सुठनि खे माणियूं, ऐं उते जेको दवा दारू जो थिए, हे वञे वज़ीर आला वियो आहे न, कहिड़ो उनजो असरु? हिकिड़े ॾींहुं वञे, जेका उहा 5 मिंट वरी वापसि ॾिसो। इन ॻाल्हि नवाज़ शरीफ़ पैसा ॾिना, सऊं सिधो न का पार्टी न को ॻाल्हि न को मुआर, सऊं सिधो इनकम डॉक्टर साहब हिन जो जवाबु मां तव्हां खां वठणु चाहींदमि। वॾो वज़ीर इहा ॻाल्हि बार बार कंदो रहियो आहे त सिंध सरकार ख़िलाफ़ साज़िश थी रही आहे, पर अञा ताईं इहा ॻाल्हि वाज़े न कई वई आहे त इहा केरु साज़िश करे रहियो आहे, छो करे रहियो आहे? जेके साज़िश करण वारा उहे आहिनि जेके नज़र कोन ईंदा आहिनि, ऐं साज़िश करण वारा उहे आहिनि जेके डेमोक्रेसी नथा चाहिनि। साज़िश करण वारा उहे आहिनि जेको हिते कारी रात था चाहिनि। उहे चाहिनि था त हिते जेको आहे सो वरी उहे दौर अचनि जिते कारी रात हुजे सॼे पाकिस्तान में, कारो ॾींहुं हुजे, कारी रात सिंध में हुजे। अहिड़े हालनि खे सुधारियो न, जे ग़लति था हले त उनखे सुधारियो। तव्हां सम्झो कोन था, असां त सम्झूं पिया न, डॉक्टर बि तव्हांजे हथ में अरिड़हें ग्रेड वारो बि नथो वञे त पोइ तव्हांजी न हले न। मुख़्तलिफ़ चीज़ूं सिंध में ठहियूं आहिनि। हिकिड़ी थर वारो, ॿियो अक़लियतुनि वारो इशू थियो आहे। इहो जेको आहे सो बाक़ाइदा असीं सम्झूं था त हिकिड़ी कंस्पायरेसी आहे, न रुगो सिंध गवर्नमेंट माण्हू नज़र नथा अचनि त तव्हां अंदाज़ो कीअं था हणो त साज़िश थी रही आहे? ये चीज़ूं काफ़ी आहिनि जेके असां चयूं आहिनि। कराची में बि माण्हू हिनखे दहशतगर्द नज़र नथा अचनि, बाराड़ीअ में माण्हू पिया मरनि, उहे बि नज़र नथा अचनि, त पोइ ही बाक़ी छाजे लाइ कहिड़ो माण्हू लाइ अॻे जान में आगो तर त कोन छॾाईंदा, क़यामत कोन छॾाईंदा, हिते ई जेको सहारो नथा ॾेई सघनि। क़बूल कयो त तव्हांजी नाअहली आहे, ॾिसो न इलेक्शन खटो, जॾहिं इलेक्शन तव्हांखे वोट मिले त तव्हां माण्हू जा वोट वठो। हींअर जेका ॾिसो न, हींअर ई तव्हां जेका बि अचे थी पेटी, जेका खुले थी, जेका बि पेटी खुली आहे, तव्हां ॿुधायो त हिकिड़ो सही हुन मां बैलेट पेपर निकितो आहे हिकिड़ो। उहो त तव्हांजी निगरान हुकूमत तव्हांजी हुई, तव्हांजा रिटर्निंग ऑफिसर ख़रीद कयो पैसा, 5 साल पैसो जाम कमायो। माण्हू तव्हां ॿुधायो त तव्हांजो उमेदवार हिकिड़े हंधि वर्क करण लाइ ॿाहिरि निकितो आहे, सिर्फ़ु तवा माण्हू दर ते अची टंगनि, इहे नाहालीअ जे करे तवा दर ते आहिनि न, जितां वञनि उते टमाटे जो फकु, कहिड़ी बुछड़ी हालत। नवाब शाह में न हली सघियो, तव्हां लाड़काणे में नथे हली सघियो, न हैदराबाद में हली सघियो। रिज़ल्ट शाम ताणी अचे पियो, असां उमेदवार पियो खटे, पोइ हिन जा ठपा पिया हलनि। वॾी महिरबानी मां ॿिनी महिमाननि जी। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अलावा